वफाकी वजीर शबली फराज जो है नवाज शरीफ अदालत में पेशी लाइ बीमारी सियासत लाइ सेहतमंद है। ॿुधण में अचे पियो त नवाज शरीफ वीडियो लिंक ज़रिए एपीसी के खिताब कंदो। पेमरा कानून तहत कंहिं बि मफ़रूर जवाबदार जो खिताब टीवी ते नशर नथो करे सघे। शहजाद अकबर जो चवणु आहे त जवाबदारनि जे इज्तिमा में 2 सज़ा याफ़्ता जवाबदार भी शामिल थींदा। इस्लामाबाद में शहजाद अकबर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफाकी वजीर शबली फराज चयो त FATF बाबति कानून साज़ी मुल्क लाइ इंतिहाई अहम हुई। मुखालिफ धुर वारनि कानून साज़ी रोकण लाइ पूरो ज़ोर लॻायो। कानून साज़ी थी वई त मुखालिफ धुर वारा बाइखा थी पिया आहिनि। हुन वधीक चयो त FATF बाबति कानून साज़ी लाइ असां वटि सेनेट में अक्सरियत न हुई, तंहिं करे मुखालिफ धुर जो साथ ज़रूरी हो, पर मुखालिफ धुर वारा FATF कानून साज़ी जी बदिले नेब जा केस ख़त्म कराइण पिया चाहिनि। सदस्य चवनि हो त नवाज शरीफ अदालत में पेशी लाइ बीमार ऐं सियासत लाइ सेहतमंद आहे। ॿुधण में अचे पियो त नवाज शरीफ वीडियो लिंक ज़रिए एपीसी खे खिताब कंदो। पेमरा कानून तहत कंहिं बि मफ़रूर जवाबदार जो खिताब टीवी ते नशर नथो करे सघिजे। जेकॾहिं ईअं थियो त पेमरा जो कानून हरकत में ईंदो। शहजाद अकबर जो चवणु आहे त उन मौक़े ते एहतिसाब बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार शहजाद अकबर चयो त मुखालिफ धुर वारनि खे शहबाज शरीफ जो टे केस ऐं आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ जाली अकाउंट्स केस ख़त्म कराइणो हो। हुननि जो रुगो इहो ई मुतालबो हो त नेब कानून में टांका हया वञनि। हुन वधीक चयो त जवाबदारनि जे इज्तिमा में 2 सज़ा याफ़्ता जवाबदार भी शामिल थींदा।